मेरान इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी जामशोर के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद असलम उकेली है त मेरान यूनिवर्सिटी इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में पंहिंजी अलग हैसियत रखे थी। हायर एजुकेशन कमीशन पारां जारी कयल रैंकिंग में मेरान यूनिवर्सिटी सिंध में पहिरें नंबर ते आहे। असांजा ग्रेजुएट दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि में अहम उहदनि ते ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। वाइस चांसलर ऑफिस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद असलम उकेली जो वधीक चवणु हो त मेरान यूनिवर्सिटी में दर्सी अमल सां गॾु तहक़ीक़ ते तमामु घणो कमु थी रहियो आहे, जंहिं करे मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि ॾेही तोड़े पढ़े इदारनि ऐं तंज़ीमुनि जो हितां जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां गहरो ॻंढापो आहे। कोरोना जी टीं लहर खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत जे हिदायतुनि ते इदारो बंदि करणो पियो आहे, पर उन बावजूदु कोशिश आहे त ऑनलाइन क्लासिस ज़रिए शागिर्दनि खे बहितरीन तालीम ॾियाजे त जीअं दर्स ऐं तदरीसी वारो अमल मुतासिर न थिए। न ॿुधायो त मेरान यूनिवर्सिटी में हिन वक़्तु रेलवे जो मॉनिटरिंग, कोयले खे गैस में तब्दील करणु, इंसरेशन, गैसिफिकेशन, बायोगैस, सिहत ऐं सेफ्टी समेत मुख़्तलिफ़ मनसूबा हली रहिया आहिनि। जॾहिं त मुस्तक़बिल में जदीद टेक्नोलॉजी के नज़र में रखंदे 20 खां वधीक मनसूबा शुरू कया वेंदा, जंहिंमां हितां जा उस्ताद शागिर्द तोड़े मास्टर ऐं PhD जा उम्मीदवार बहितरीन लाभ हासिल करे सघंदा। न चयो त सिंधी माण्हू सूफ़ी मिज़ाज रखंदड़ आहे। असां वटि मज़हब इंतिहा पसंदी न हुअण बराबरि आहे। सिंधी माण्हू बिना के मतभेद रंग नस्ल ऐं मज़हब जे ख़िदमत ते यकीन रखे थो ऐं असांखे घुर्जे हिन कोरोना वबा दौरान मुतासिर थियल पोइ तबिके जी सार लहूं ऐं सनन वसार मदद कई।